दरिया न्यूज़ जे प्रोग्राम लाट सां गॾु आहियां हाकिम नसीराणी। नाज़रीन, तारीख़ जे वर्कनि खे वराइण सां असांखे इहा ख़बर पए थी त जॾहिं बि क़ौमनि ते को ॾुखियो वक़्तु आयो तॾहिं उन्हनि क़ादिर करीम खां पोइ पंहिंजे क़ौम जे आलमनि, उस्तादनि ऐं ॾाहनि खां मदद तलब कई। सो हिन वक़्तु पूरी दुनिया परेशानी जे वर चढ़ियल आहे। उन परेशानी खे कीअं मुंहुं ॾिजे, इन सिलसिले में अॼु असां सां जेको महिमान मौजूदु आहे उहो कंहिं तारुफ़ जो मोहताज न आहे। उहा महान हस्ती, हिकु बहितरीनु उस्ताद, अदीब, बल्कि जेकॾहिं घण रुखी शख़्सियत चवां त को वधाउ न थींदो। उहा महान हस्ती आहे साईं अला रखियो कलवड़ साहिबु। साईं खे लाट प्रोग्राम में अचण ते भलीकार चऊं था। वरी महिरबानी साईं, तव्हां पंहिंजे प्रोग्राम में असांखे मदद कयो, तव्हांजा कुर्ब। साईं मुंहिंजा ॾिसो था त अॼुकल्ह दुनिया जेका इन कोरोना खे मुंहुं ॾेई रही आहे, हर माण्हू नंढो पोड़ो पको सभु परेशान आहिनि। पूरी दुनिया जेके तरक़ी याफ़्ता मुल्क हुया उहे बि परेशान आहिनि। असां त अञा तरक़ी जूं मंज़िलूं अबूर कयूं पिया। जी। ऐं तव्हांखे जीअं ख़बर आहे त तरक़ी जे लाइ तालीम तमामु ज़रूरी आहे। सही आहे। हिन वक़्तु पूरी सिंध में तालीमी इदारा बंदि आहिनि इन कोरोना जे करे। हाणे साईं तव्हांखां मुंहिंजो इहो सुवालु आहे त कोरोना जे करे सिंध हुकूमत जेके ही तालीमी इदारा बंदि कया आहिनि, छा इहो फ़ैसिलो दुरुस्त आहे या इन फ़ैसिले में तरमीम थियणु घुरिजे? हा साईं, पहिरीं ॻाल्हि त इहा आहे, हे जेको कोरोना जी शिकिल में पूरे दुनिया जे हिकिड़ो अज़ाब चइजे, हिकिड़ी असांजे अमालनि जी शामत चइजे, या अलाह ताला जी आज़माइश चइजे, जंहिं उहो हेठि इंसान खे वठी आला तबिके जे माण्हू खे सभिनी खे हिलाए छॾियो आहे। जेके सुपर पावर मुल्क पाण खे पंहिंजो मट न सम्झंदा हुया कंहिंजे बि, अॼु उहे बि लिकण ते मजबूर थी विया आहिनि। अहिड़े नमूने सां मां त ईअं चवां थो जे जीअं हिकिड़ो बाहि थो पोइ न बंदा रहा न बंदा नवाज़, बंदा रहा त पोइ इहो हाणे शहज़ादे शेख खां वठी शहज़ादे चार्ल्स ताईं सभु बराबरि थी साॻी कतार में बीठा आहिनि। जेकॾहिं हे डिॼे थो कोरोना खां त उहो बि डिॼे थो। अहिड़े नमूने सां अलाह ताला माफ़ी ॾिए, असां वटि जेको इल्मु आहे उन इल्म ते अमल कोन्हे, इन करे असांजी तरक़ी में रुकावट ई आहे अमल। असां पढ़ियो त आहे, असां पुरझो न आहे, असां पढ़ियो त आहे, असां कढ़ियो न आहे। इहे असांजी तरक़ी में रुकावटूं आहिनि। ॿियो, असांजी जेका क़ौम जो नौजवान आहे अॼु उहो टाइम खे ईअं मारे थो जीअं हिकिड़ो इंसानु जेको क़तलु थिए थो उन खां वधीक उहो ज़ियान करे थो वक़्त खे। ईअं सम्झो त उहो वक़्त खे क़तलु करणु माना क़ौम सां इहा वेसाघाती आहे। क़ौम खे तरक़ी जे बजाए तनज़ली लाइ वठी वञी रहियो आहे। हुन वक़्त खे कोन सुञातो, हुन इल्मु त हासिलु कयो आहे कुझु, हो अमल उन ते कोन थो करे। इहो ई सबबु आहे जो अॼु असांजी हुकूमत असांखे बार बार मिनथूं करे रही आहे त पंहिंजी ज़िंदगी ऐं पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखी पाण खे समाजी तालुकात खे छिडो कयो, पाण खे घरनि ते महफ़ूज़ कयो, पंहिंजी ज़िंदगी बचायो, पंहिंजी सिहत बचायो। पर असांजी क़ौम जेकी आहे जीअं चयोसीं त पढ़ियल आहे पर उनमें शऊर जी कमी आहे। सही, पर तव्हां चवंदा त तालीम जे जेका ही हा, जेका तव्हां चओ त तालीम जे लाइ जेके हुकूमत क़दम खयां, उहो तालीम जा इदारा यकदमि बंदि करे छॾियऊं ऐं इम्तिहान जेके थियण वारा उहे कैंसिल करे छॾियऊं। मुंहिंजी ज़ाती राय इहा आहे त जेके हिन थधी मिठी मौसम में अञा असां वटि उहे ख़तरा, असां वटि उहा हंगामी हालात थिया ई कोन हुया। जेकॾहिं इहे इम्तिहान इन सुहिणी सुठी मौसम में हा सफ़ाई ऐं सुठाई जो जेके क़दम खयां वञनि हा, उन्हनि इदारनि खे इहा तलक़ीन कई वञे हा त पंहिंजे स्कूलनि में ॿारनि जी सफ़ाई सुठाई जो ख़्यालु रखो ऐं अहिड़े नमूने सां इहे असांजा हाई स्कूल जे लेवल ताईं इम्तिहान आसानी सां थी वञनि हा। मगर तव्हां चवनि त प्राइमरी सतह खां वठी करे मैट्रिक सतह ताईं इम्तिहान थी सघनि पिया, छो जो उन दौरान में मौसम खणी उहो 8 ॾाह ॾींहं पहिरियां करे वठंदा, मक़सदु थी सघनि पिया। थी सघनि पिया, बिल्कुलु थी सघनि पिया। अच्छा साईं, मुंहिंजो हिकिड़ो ॿियो सुवालु आहे तव्हां खां। जी जी। त हिन वक़्तु असांखे हिन कोरोना सां जहाद, ही कोरोना हिकु अहिड़ी वाप आहे जंहिंजे लाइ माना ईअं सम्झो त जहाद करणी पए थी पई हुकूमत खे। हर नंढो वॾो माण्हू, ऑफिसर तबिके जो माण्हू हुजे, मज़दूर हुजे, जेको कुझु हुजे, इहे सभु उन जे ख़िलाफ़ बीठनि थिया। छा इन सिचुएशन में हाणे जेको लॉकडाउन वारो जेको सिस्टम असां वटि हले थो पियो, हुकूमत जेको लॉकडाउन करे छॾियो आहे, इन लॉकडाउन जे करे आम माण्हुनि जी ज़िंदगी मुतासिर थी आहे। उन साण गॾोगॾु जेके असांजा प्राइवेट स्कूल जा उस्ताद आहिनि, उहे बि घणा मुतासिर थिया आहिनि या न थिया आहिनि, इन जे बारे में तव्हांजो छा चवणु आहे? साईं, इन जेको लॉकडाउन थियो आहे इन सां उहो तबिको जेको रोज़ु कमाए रोज़ु खाइण वारो हो, जंहिंमें प्राइवेट स्कूल जो अमलो, स्टाफ या उस्ताद या ॿियो को जेको उन सां वाॻियल हुयो, उहो रोज़ु कमाई वारो माण्हू, जीअं हाणे हिकिड़ा हुनुर माना ॾातार, जंहिंमें मोची आहे, जंहिंमें कुंभार आहे, जंहिंमें इस्त्री करण वारो आहे,
जंहिंमें होटल वारो जंहिंमें हजम आहे, अहिड़े क़िस्म जा जेके धंधा रोज़ु कमाए रोज़ु खाइनि, उन्हनि माण्हुनि एॾो पंहिंजो ऐं मुसीबत में आहिनि। उहे जे सफ़ेद पोश माण्हू हथु टंगण जे लाइ तयारु न आहिनि, उहो अहसास जेको आहे शर्मसारी खां उहो वेठो आहे अलाह ताला जी आस लॻायूं त कॾहिं थिए इहा मुसीबत में जान छुटे। बाक़ी हिकिड़ा जेके रोज़ जेके पोरियत माण्हू आहे, उन्हनि पोरियत ऐं ग़रीब माण्हू जी औरत निकिरी उहा हथु टंगण ते मजबूर थी वई आहे। अॼु बि आवाज़ अचनि था इहे। हाणे इन जो जेको हल मुंहिंजे ख़्याल में इहो आहे त हर मोहल्ले में हर पाड़े में साहिब हैसियत माण्हू बि रहनि था। बिल्कुलु, जेकॾहिं उन्हनि खे ज़कात ॾियणी आहे त उहे बिना देरि जे अॼु ई शुरू कनि। जंहिं माण्हू जे खीसे में 10,000 रुपया आहिनि, उहो पंहिंजे पाड़े वारे घटि में घटि 2 ॼणनि जी एतिरी मदद करे जीअं उनजे हफ़्ते जो राशन थी वञे। हफ़्ते जे राशन में छा आहे, 2-3 किलो अटो आहे, पटाटा 2-3 सेर आहिनि। ॿियो अहिड़े नमूने सां उहो माण्हू जेको पंहिंजे पाड़े में मिसकीन जंहिं वटि आहिनि, जॾहिं पंहिंजी उहा मानी तयारु करे थो 8-10 ॼणनि जी, त पोइ 2-4 ॼणनि खे आसानी सां ॾेई सघे थो। गवर्नमेंट जे जेको आहे इमदाद जेसिताईं ईंदी अचे उनजो इंतज़ारु नाहे करिणो। असांखे जेके साहिब हैसियत माण्हू आहिनि, जेके उन्हनि खे अलाह ताला तमामु घणो कुझु ॾिनो आहे, जिन जा बैंकूं जेके भरियल आहिनि, उहे माण्हू उहे त छा, पर जेको मच्छी मानी लाइक़ु आहे उहो बि पंहिंजे हिसे मूं कुझु वञी उन्हनि जेको आहे न मोहताज मिसकीन माण्हुनि सां खे वञी ॾिए, ताकी उहे पाण खे ज़िंदा रखी सघनि। हाणे इहा पोज़ीशन आहे। जीअं तव्हां ॻाल्हि कई त भई साहिब हैसियत माण्हू उन्हनि जी मदद करनि। साईं, मुंहिंजा असां वटि जीअं कश्मीर में माशाल्लाह अहिड़ा स्कूल आहिनि जंहिंजा 200-200 300-300 शागिर्द जेके हॉस्टल में रहनि था पिया। माशाल्लाह उन्हनि जा जेके मालिक आहिनि उहे पाण उस्ताद बि आहिनि ऐं दर्द दिलि बि रखंदड़ आहिनि, त भई इंसानियत खे सम्झण वारा आहिनि। जेकॾहिं उहे माण्हू उन्हनि माण्हुनि खे इन्हनि उस्तादनि जे लाइ छा करणु घुरिजे, इन इदारे जे मालिकनि खे, उन्हनि जे लाइ तव्हांजो छा चवणु आहे? उन्हनि जे लाइ मुंहिंजी राय इहा आहे त उन्हनि खे जीअं तव्हां पाण फरमायो त उन्हनि खे अलाह ताला तमामु घणो कुझु ॾिनो आहे। जेकॾहिं उहे पंहिंजे उन पूंजी मूं इन्हनि मोहताजनि जी मिसकिननि जी मदद कनि था, त मां चवां थो इन खां वधीक ॿी नेकी कोई अजर आहे ई कोन। जेकॾहिं हिकिड़ी गुनाहगार औरत प्यासे कुते खे पाणी पीआरे जन्नत जी हक़दार थी सघे थी, त छा प्यासे ऐं बुखायल इंसान जी ख़िदमत करे उन जो पेट ढऊ कराए माण्हू उहो के अलाह ताला जी नज़रनि में केॾो प्यारो थी वेंदो। हे मिल्कियत, हे माल जेको बैंकनि में पियो आहे उहो मुंहिंजो न आहे। हे जेके शइ मां पाण हे ज़मीन हे जागीरूं जेके आहिनि, इहे मुंहिंजूं पंहिंजूं न आहिनि, मुंहिंजे वञण खां कंहिं ॿिए जूं आहिनि। पोइ छो न पंहिंजे हथनि सां उहो ख़ैरु करे वञे जो कमु करे, जेको अलाह ताला खे बि पसंदि हुजे ऐं ज़मीर खे बि तस्कीन पहुचे। साईं, आख़िरी मुंहिंजो तव्हां खां सुवालु आहे, जी जी, इन परेशानी जे आलम में असांखे पाण खे बज़ात ख़ुदि हिकु क़ौम जी हैसियत सां छा करणु घुरिजे? असांखे इहो करणु घुरिजे, ॾिसो असांजी जेकी हिकिड़ी फितरत इहा थी वई आहे त असां नेमतुनि जो क़दुरु हिकु मिलण खां अॻु में कंदा आहियूं, ॿियो वञण खां पोइ कंदा आहियूं। सिहत ऐं ज़िंदगी अलाह ताला हिकु दफ़े ॾींदो आहे। ऐं जेका सिहत आहे असांजी, हे जेके हुकूमत जा जेके इहे धाड़ आहे, उन्हनि जा हुकुमनामा आहिनि, बाबा पाण खे इन खां बचायो, आफ़त आहे। ख़ुदा न करे जेकॾहिं को हिकिड़ो माण्हू बि कश्मीर में इन मुसीबत में फासे थो, उहो हिकु न रहंदो, हिकु मूं 10 थींदा, 10 मूं 100 थींदा, 100 मूं 1000 थींदा। जेकॾहिं असां पाण खे सॼी क़ौम जी हैसियत में इन हुकमनि ते अमल कंदे पाण खे महदूद रखूं, हुकूमत जे इन क़दमनि ते अमल कयूं, त असां इन मुसीबत खां अलाह ताला असांखे बचाईंदो। ॿियो तौबा इस्तग़फ़ार, पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठूं, घर में वेही ज़िकिर कयूं, क़ुर मजीद जी तिलावत हुजे, ख़ैरातूं हुजनि। त मां सम्झां थो इहो असांजो वक़्तु जेको आहे न अलाह ताला जी बारगाह में ॿाराइण जो आहे, मिसकिननि जी मदद जो आहे। हे आज़माइश में अची विया आहियूं असां, अलाह ताला असांखे इन मां पार कंदो। आमीन। नाज़रीन, जीअं तव्हां साईं जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, साईं प्राइवेट उस्तादनि, सफ़ेद पोश कारीगरनि, हुनरमंदनि जी ॻाल्हि कई। प्राइवेट उस्ताद जेको स्कूल जी पघार जेकी महदूद पघार खणे थो, सो त खणे थो पियो, उनखां अलावा उहो उस्ताद ट्यूशन पढ़ाईंदो हुयो, घरनि में ट्यूशन पढ़ाईंदो हुयो, अकेडमी में ट्यूशन पढ़ाईंदो हुयो, पर हुकूमत जे फ़ैसिले मुताबिक़ न उहो घरनि में ट्यूशन पढ़ाए सघनि था पिया ऐं न ई अकेडमी में ट्यूशन पढ़ाए सघनि था। हिकु प्राइवेट उस्ताद जे दर्द खे हिकु उस्ताद ई बहितर अंदाज़ सां पेश कयो त भई उनजो छा मक़सदु हुयो, उन्हनि जी ज़िंदगी कीअं गुज़रे थी पई। तव्हां साईं जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। मां साईं अल्लाह रखियो साहिब जो दिली तौर ते थोरो मञा थो जो हू कई करे असांजे प्रोग्राम में आया। साईं जन जूं महिरबानियूं ऐं तव्हां सभिनी जूं महिरबानियूं। आख़िर में मां तव्हां सभिनी खां इजाज़त वठंदुमि। अल्लाह भाई, महिरबानी।